अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज जेको आहे पीरियल खे हाणे कुटींदो ऐं पीरियल खे चवंदो त जेसीं ताईं तुंहिंजा धणी साईं हिते नथा अचनि जेसीं ताईं मां तोखे कॾहिं बि आज़ादु न कंदसि ऐं अगरि जेकॾहिं तुंहिंजा धणी साईं हुजनि हा त पोइ हिते ज़रूरु अचनि हा। ऐं पीरियल चवंदो त रेत शाहनवाज असां कॾहिं बि तोखे बख़्श न कंदासीं, न ई वरी अदा वारा हिते तो वटि मेड़ खणी ईंदा। यानी हाणे तूं इहो सोच त तुंहिंजो छा हाल कंदो अदा मुराद। रेत शाहनवाज चवंदो त पीरियल जेसीं ताईं तुंहिंजा भाइर नथा अचनि ऐं हू छोकिरी खे तलाक नथा ॾियनि जेसीं ताईं मां तोखे कॾहिं बि आज़ादु न कंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रईस मंसूर आज़ादु थी ईंदो ऐं हैदर जेको आहे अम्मा साइण खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾींदो। अम्मा साइण खे चवंदो त इहा भलाई थी जो रईस मंसूर तां सभु केस ख़तमु थी चुका आहिनि ऐं हू सुभाणे आज़ादु थी ईंदो, यानी रईस मंसूर आज़ादु थी ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे रेज़न खे चवंदो त असां केस तां हथु खणियो आहे, अगरि जेकॾहिं केस तां हथु न खणो आहे त पोइ इन रईस मंसूर खे फाही अची वञे हा। इन ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻायो त इन ॻाल्हियुनि जे ज़रिए रईस मंसूर असांजा थोरा लाहींदो या न। रेज़न चवंदो त हू असांजो दुश्मन आहे, हू असांजा कॾहिं बि थोरा न लाहींदो। बहरहाल हू कुझु ॻाल्हियुनि में बहादुर आहे ऐं सचो रहमदिल इंसान आहे। अगरि जेकॾहिं हू इन ॻाल्हियुनि में अची वियो त पोइ हू असांजा थोरा ज़रूरु लाहींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे अली खान खे चवंदो त हाणे असांखे फ़िलहालु कुझु बि न आहे करिणो, छो जो जेसीं ताईं पीरियल आज़ादु नथो थिए जेसीं ताईं असां कुझु बि नथा करे सघूं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।